ॻोठ खां ॾाढो परे अची विया आहियूं। साईं, हिते रोचीराम जो हिकु शिव जो मंदिर ऐं हुनजे पासे में खूह आहे। छो न पाणी पी कुझु देरि आराम करे वठूं? ठीकु आहे अब्बा, जीअं तव्हांजी मर्ज़ी। साईं, ही जगह त ॾाढी सुठी आहे। हिते ई थोड़ी देरि चादर विछाए आराम था कयूं। हाँ साईं, हिते वण जी छांव बि आहे ऐं विरांडो बि पको ठहियल आहे। असांजी दिलि आहे त ॾींहं जो वक़्तु त इन शिवालिक में रही करे गुज़ारियूं, पोइ संझा जो त हलिजे। भले ईअं ई कयो, असांजो बि इहो ई वीचार आहे। अरे तव्हां केरु आहियो ऐं हिते छो वेठा आहियो? उथो उथो हितां। अदा, असां खंडू ॻोठ जा रहंदड़ आहियूं। हिते थोड़ी देरि आराम करे हलिया वेंदासीं। असां हिते कंहिं अनजान माण्हूअ खे वेहण कान ॾींदा आहियूं। हीउ शिवालो आहे, हिते न वियो। हलो वञो हितां। प्यारा, ही त भगवान जो घर आहे ऐं भगवान त पाण संतनि जी शेवा कंदा आहिनि। हाँ, जॾहिं भगवान पाण ई संतनि जी शेवा कंदा आहिनि त तव्हां छो त संतनि खे उथारो था? तव्हांखे त पाण संतनि जी शेवा करणु घुरिजे। असां हिते ॿ टे कलाक आराम करे हलिया वेंदासीं। अरे असांखे इहे सभु ज्ञान जी ॻाल्हियूं ख़बर आहिनि। तव्हां हितां जल्दी उथी करे ॿाहिरि वञो। असां हितां कान वेंदासीं। हा, थोड़ी देरि आराम करे हलिया वेंदासीं। अच्छा त ये ॻाल्हि आहे। बीहो। अरे पुजारियो, जी साईं। अरे हेॾे अचो, हेॾे अचो। ही ॾिसो, हिते ई कुझु संत कब्ज़ो करे रहिया आहिनि। जल्दी अचो। जी साईं। कढो कढो हिन संतनि खे हितां ॿाहिरि कढो। हलो हलो शांति कयो। छा लॻायो कयो? पुजारियो, तव्हांखे शर्म नथो अचे जो तव्हां संतनि सां विड़ी रहिया आहियो? तव्हांखे सेठनि मंदर में हिन करे रखियो आहे त तव्हां साधु संतनि ऐं मुसाफ़िरनि जी शेवा कयो या जहिड़ो करे उन्हनि खे कढी छॾियो ऐं मारण लाइ लठियूं खणी अचो? हा हा ठीकु आहे साईं, पर तव्हां जेको ख़बर न सम्झो, असां हिते संतनि खे वेहण कान ॾींदासीं। इहा ॻाल्हि तव्हां बिल्कुलु ग़लति था कयो। ठीकु आहे, असीं तव्हांजे सेठुनि सां ॻाल्हाईंदासीं। साईं, ही परदेसी पुजारी सेठुनि हिननि खे पगार ते रखियो आहे। हिननि खे का बि सम्झ कोन्हे। मां तव्हांखे हथ जोड़े निमाणी विनती थो कयां त महिरबानी करे हिन दास जे घर हली भोजन करे कुझु आराम कयो। तव्हांजी निवड़त ऐं प्रेम ॾिसी असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। तव्हांजी नींड क़बूल करे असां तव्हां सां ई गॾु था हलूं। सतनाम साखी साईं, तव्हां त खंडू ॻोठ जा संत टेऊंराम आहियो न? हा अब्बा, असां खंडू ॻोठ जा ई रहंदड़ आहियूं। तव्हांखे हिते ॾिसी दिलि ख़ुशि थी वई साईं। साईं, असांजा धन भाग्य जो तव्हांजा पवित्र चरण हिन स्थान ते पिया। तव्हांजी असां ते महिर थी वई साईं, तव्हांजी असां ते महिर थी वई। अब्बा, तव्हां केरु? साईं, ही सेठ रोचीराम तिलक, हिन मंदर ऐं खूह जा मालिक। अचो साईं, अंदर अचो। सेठ साहब, हिकु ॻाल्हि थो करणु चाहियां। संत खूह जो पाणी पी करे तव्हां वारे शिवालय ते कुझु वक़्तु आराम पिया करणु चाहियां, पर तव्हांजे पुजारी न रुगो संतनि खे बेइज़त कयो, ॿाहिरि कढी छॾियो, पर सभई पुजारी गॾिजी करे संतनि खे लठियूं खणी मारण पिया अचनि। छा? इहो त पुजारी ॾाढो ग़लति कमु कयो आहे। इहो त पुजारी ॾाढो ग़लति कमु कयो आहे। अरे पुजारियो, माफ़ी साईं, माफ़ी। मां तव्हां खां माफ़ी थो घुरां। अरे पुजारियो, केॾा मरी वियो सभु? अरे सेठ साहब, तव्हां कंहिं महिल आया? मां भले कंहिं महिल बि आयो हुजां, पर मां ही छा ॿुधी रहियो आहियां त तव्हां हिननि संतनि खे न रुगो मंदर खां कढी छॾियो आहे, पर सभई गॾिजी करे संतनि खे मारण लाइ लठियूं खणी आया हुआ।
तव्हांखे संतनि जी बेइज्जती कंदे शर्म कोन आयो? सेठ साहब तव्हां हुकुम ॾिनो हो त हिन जाइ ते कंहिं बि अनजान माण्हूअ खे विहण न ॾिजो। इन करे अरे त तव्हांखे पंहिंजी सम्झ कान हुई त ही संत आहिनि। हाणे हिननि संतनि खे पेरे पई माफ़ी घुरो ऐं भुल बख़्शायो। हा साईं, साईं असांखे माफ़ कयो साईं, असांखां भुल थी वई, असां तव्हांखे सुञाणे न सघियासीं साईं, असांखे माफ़ कयो साईं, असांखे माफ़ कयो। हाँ साईं, असांखे माफ़ कयो साईं, असांखे माफ़ कयो। साईं हाणे हिननि खे माफ़ कयो ऐं अंदरि हली सत्संग कयो। सतनाम साखी, उथो अबा, उथो। जिनजे दिल में दर्द ना आहे हुन इंसान जी संगति खां ई परे रहिजे, भले ही हू केतिरो ज्ञानवान हुजे, पर जेको ॿियनि खे दुख में ॾिसी हुन जी मदद न करे हुन जे पासे में बि न वञे। इन करे असां हिननि पुजारियुनि खे त माफ़ कयो, पर हाणे हुते न वञी सघंदासीं जिथे माण्हू जी इज़त न हुजे। आवत ही हर शे नहीं, नयनन नहीं स्नेह, तुलसी वहां न जाइए चाहे कंचन वर्षे में। सतनाम साखी।